नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। वक्त है कराची में ख़बर ॾींदा कोरोना केस घटि थियण खां पोइ सिंध जे समूरी दरगाहनि खे ज़ाइरनि लाइ खोलियो वियो आहे। दरगाह लाल कलंदर, शाह अब्दुल लतीफ़ ऐं ॿियनि दरगाहनि खे बि ज़ाइरनि लाइ खोलियो वियो। समाजी विती ज़ाइरनि ऐं अमले लाइ मास्क इस्तेमाल लाज़मी करार ॾिनो वियो आहे। उन हवाले सां घरू खाते नोटिफिकेशन भी जारी करे छॾियो आहे। नोटिफिकेशन मूजिब सूबे में इंडोर जिम, स्विमिंग पूल ऐं अम्यूज़मेंट पार्क्स भी खोलिया विया आहिनि। घरू खाते तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त समूरिन मज़ारुनि ते एहतियाती तदाबीरूं अख्तियार करण लाज़मी हूंदियूं। दरगाहुनि ते अवाम जो घणो रश न लगायो वञे ऐं ज़ाइरनि खे 10 मिंट ताईं मज़ार में रहण जी इजाज़त हूंदी। घरू खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिब 50 सालनि खां वधीक उमिरि जे माण्हुनि, ॿारनि ऐं खंघि बुखार जे निशाननि वारनि खे दरगाहुनि में दाख़िल थियण जी इजाज़त न हूंदी। दरगाहनि ते रोज़ानी कोरोना खां बचाव जो स्प्रे करण लाज़मी हूंदो, जॾहिं त लंगर ते पाबंदी लगाई वई आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।